था मञूं बातिनी ज़ाहिरी, असां था मञूं बातिनी ज़ाहिरी, मुहम्मद नबी आखिरी आखिरी। नारे तकबीर, ताज तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत, अज़मत मुस्तफ़ा। नारे तकबीर। असां था मञूं बातिनी ज़ाहिरी, मुहम्मद नबी आखिरी आखिरी, मुहम्मद नबी आखिरी आखिरी। असां था मञूं बातिनी ज़ाहिरी, असां था मञूं बातिनी ज़ाहिरी, मुहम्मद नबी आखिरी आखिरी, मुहम्मद नबी आखिरी आखिरी। ओ अव्वल नबियन में आदम नबी, मुहम्मद मासूम खातम नबी। ओ अव्वल नबियन में आदम नबी, मुहम्मद मासूम खातम नबी। उहो ता क़यामत क़ाइम नबी, उहो ता क़यामत, उहो ता क़यामत क़ाइम नबी। लिखत लोहे महफूज़ जी डायरी, लिखल लोहे महफूज़ जी डायरी। असां था मञूं बातिनी ज़ाहिरी, मुहम्मद नबी आखिरी आखिरी, मुहम्मद नबी आखिरी आखिरी। ओ न काफिर न की कादियानी खपे, न कहीं राफ़िज़ी जी ज़ुबानी खपे। न काफिर न की कादियानी खपे, न कहीं राफ़िज़ी जी ज़ुबानी खपे। न दावा कंदड़ खां निशानी खपे, न दावा कंदड़। किताबनि जे अंदरि ईंदो आहे, कॾहिं बि केरु को ॻाल्हि कंदो आहे न, थोरो तव्हां सम्झिजो ॻाल्हि। का बि कोई माण्हू ॻाल्हि कंदो त उन खां दलील पुछण जो हक़ आहे। दादा जो तो ॻाल्हि कई आहे त इन जो दलील ॾे, इहो ॿुधो अथव? दलील ॾे हवा, पोइ उन खां दलील ॾिसबो आहे। पोइ दलील खे ॾिसबो त मज़बूत आहे या घटि आहे। किताबनि लिखियो आहे त जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नुबूअत खां पोइ कंहिं नुबूअत जी दावा कई, मुस्लमान खे इन खां दलील पुछण जी ज़रूरत न आहे। जो मथां केरु ईअं चए साईं तूं नबी आहीं त मूंखे दलील ॾे, ईअं कंदो तॾहिं बि ख़तरो आहे इन जे ईमान में, मथां कुफ्र में वञे। तॾहिं करे कंहिं बि मुद्दई नुबूअत जेका कूड़ी नुबूअत जी दावा कंदड़ खां, मुस्तफ़ा खां पोइ कंहिं खां दलील पुछण जी इजाज़त न आहे। हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त मौलाना अब्दुल्ला चांडी, अल्लाह ताला उन जे क़बर जे मथां किरोड़ा रम जा मींहं नाज़िल फरमाए। साईं चांडियो साहब फरमाईंदो त कंहिं कादियानीअ सां तव्हांजी ॻाल्हि थिए, ॻाल्हि सिधी सही आहे, जे कादियानी सां ॻाल्हि थिए त उनखे ईअं न चओ त भला दलील ॾे त तूं कीअं नबी आहीं। कादियानी ख़बर पए त कादियानी ऐं ॻाल्हि थो करे नुबूअत उन जे जी, पटे ॾियोसि ज़ाल ते गार, माउ ते गार, धीउ ते गार, गार ॾियोसि। बसि इनशाला तव्हां खां पुछंदो ई न, छो त तव्हां जाहिल माण्हू सुभाणे को जवाबु न ॾेई सघंदो, तव्हांजे ईमान खे ख़तरो आहे। तंहिंजे करे ॿी न थी सघेव, ईअं सम्झ में अचे त चुप कयो, चुप नथा कयो त हुनखे गारियूं ॾेई जान छॾायो, ॿीहर तव्हांखे चवंदो ई न। हे मौलाना अब्दुल्ला चांडियो नुबूअत जे बारे में एॾो मामलो ख़तरनाक। शाइर इस्लाम इहा ॻाल्हि कई, छा चई? चिन काफिर न की कादियानी खपे, न कंहिं राफ़िज़ी जी ज़ुबानी खपे। न दावा कंदड़ खां निशानी खपे, न दावा कंदड़, न दावा कंदड़ खां निशानी खपे। न भोपो थो घुर्जे न को सामिरी, न भोपो थो घुर्जे न को सामिरी। असां था मञूं बातिनी ज़ाहिरी, मुहम्मद नबी आखिरी आखिरी, मुहम्मद नबी आखिरी आखिरी। ओए छजर ऐं शजर ऐं छपर भी सलामी थिया, ज़ुबां बेज़ुबां भी कलामी थिया। हिकिड़ो हैवान नातिक, अब हैवान नातिक, हैवान जे करे फ़क़ति चइजे त उन में सभु शामिल आहिनि, जंहिंखे बि साह आहे, साह वारी शइ खे हैवान चइबो आहे। अब साह वारी शइ खे
छा चइबो आहे हैवान माना हयाती वारो साह वारो ॿियो आहे हैवान नातिक माना साह वारो उहो जेको ॻाल्हाए सघे उनखे चइबो हैवान नातिक पोइ लिखियो अथव हैवान नातिक इंसान ॿिया न आहिनि ॿिया हैवानत आहिनि पर नातिक न आहिनि ॻाल्हाईंदड़ न आहिनि ढोर ढगा सभिनी खे ज़ुबान त आहे पर उनखे तव्हां छा चवंदा चवंदा न अवा हिनखे लठी छो वई बेज़ुबानी खे चवंदा नी माना ज़ुबान न अथसि नी ॻाल्हाए नथो सघे हालांकि ज़ुबान त अथसि पर बेज़ुबान इन जे करे चइजे थो त हुन में ॻाल्हाइण वारी सलाहियत न आहे तंहिंजे करे इमाम लंबिया जे ॾाढो हिकिड़ो माण्हू ॻोह खणी आयो उलमा खां ॿुधो अथव नबी साईं ॾाढो रखे त हीउ कलमो पढ़े हीउ तव्हांजी शायदि ॾे त मां बि कलमो पढ़ंदुसि ॿुधो अथव न इहा वाक़ियो ॿुधो अथव ॻोह माण्हू वांगुरु पई ॻाल्हाए मुस्तफ़ा सां हे मुस्तफ़ा जो मौजूज़ो ऐं मुस्तफ़ा जी शान आहे अवा मुस्तफ़ा शान आहे त बेज़ुबानो जेको ॻाल्हाइण जी ताक़त नथो रखे मुस्तफ़ा ॻाल्हाए त ॻाल्हाए माण्हू वांगुरु ॻाल्हाए चई शजर ऐं छपर भी सलामी थिया ज़ुबां बेज़ुबां भी कलामी थिया फरिश्ता खुदा जा खुदामी थिया फरिश्ता खुदा जा खुदामी थिया चङा सारा चमकिया करे चाकिरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी मुहम्मद नबी आखिरी न अहिड़ो को जायो न जमदो वरी न बे कंहिंखे मेराज मिलंदो वरी न अहिड़ो को जायो न जमदो वरी न बे कंहिंखे मेराज मिलंदो वरी न ई कंहिं ते क़ुर्आन लहंदो वरी न ई कंहिं ते क़ुर्आन लहंदो वरी फरिश्ता था ॻाइन भरे हाज़िरी फरिश्ता था ॻाइन भरे हाज़िरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी मुहम्मद नबी आखिरी ओए सदाकत जे सिज मां थो किरणो फुटे सदाकत जे सिज मां थो किरणो फुटे सदाकत जे सिज मां थो किरणो फुटे सिधो थो जहालत जी चोटी चुटे अदुअ जी थी सोहराब सीनो घुटे अदुअ जी थी सोहराब सीनो घुटे सना मुस्तफ़ा में तुंहिंजी शायरी सना मुस्तफ़ा में तुंहिंजी शायरी असां था मञूं ज़ाहिरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी